पीपल्स पार्टी नामस्त टाउन कमेटी ब्रिटिश वाइस चेयरमैन इकराम अल्लाह जे तॾहिं मुबीनाश हकीम जद ऐं हुन जा पुट ऐं हुन जा हवारी ॾींहुं ॾिठो जो असांजे घर में अची हमलो कनि ऐं मुंहिंजे भाउ ज़ाकिर हुसैन मल्ला खे अगवा करण जी कोशिशि कई। उनखे छॾाईंदे जॾहिं असां फैमिली वारा उन्हनि खे छॾायोसीं पिए त उन्हनि असां ते हमलो कयो ऐं असांखे मारियो। ठीकु आहे, हथियार खणी इहे 5 ॼणा ऐं हुननि सां गॾु ॿिया बि कई ॼणा जिन जे हथनि में लठियूं हुयूं घर में घिरी आया ऐं घर में अची हमलो कयनि। मुंहिंजे भाउ ज़ाकिर हुसैन खे खणी पिए विया, छॾाईंदे असांखे बि मारियो अथनि ऐं मुंहिंजी पुफी खे, मुंहिंजी पुफी आहे हीअ असांजे पाड़े वारो आहे साईं इमाम शाह, हिनखे ऐं मुंहिंजे मामा खे ऐं मुंहिंजे भाउ खे जाम मारियो अथनि। तशदुद करण सां थाणे ते वियासीं पिए त हुते मोहसिस माण्हू जीअं सहाफ़ी पीपल्स पार्टी जो सदर ऐं टाउन कमेटी ब्रिटिश पार्टी जो चेयरमैन अदा पप्पू ऐं मनसूर शाह बि मौजूदु हुआ। ऐं उते जॾहिं थाणे असां पहुता आहियूं त उते उहे थाणे में अची करे जत उते हथियार सां उते असां ते हमलो करण जी कोशिशि वारी हिकिड़ी लठ हो, ॿियो पिस्तौल वाला कहिड़ो हथियार हुओ मूंखे मथे वारो हो ऐं मुंहिंजे भाइटे खे अगवा करण जी कोशिशि पिया कयूं। असां अगड़ियूं कयूं ऐं मुंहिंजी हिकिड़ा भाइटी असांखे न बचाव लाइ करे मुंहिंजे भाइटे खे मूंखे धक्को मां बगा जे कई ज़ाकिर मल्ला ते हमलो कयूं ऐं छॾाइण वेल मूंखे धक किथे धक लॻो आहे मूंखे, ॿियो आङिरियुनि में धक लॻा आहिनि। बेगुनाह बेसबब असां पंहिंजो ठाहिण जी कोशिशि कयूं पर ठहिणु कोन, रोज़ु जहिड़ो लॻो पियो आहे। मुनी खे 2 टे जॻह अथव ॿधा बाबा छॾियो, जहिड़े खे छॾियो पोइ नथा मुड़नि।